बांधी वाढा मार्केट में रात देर सां नामालूम चोर मौलवी मोहम्मद रमज़ान मुग़ल लोहार जी दुकान जी छत टोड़े लोह जा एंगल लोही सामान ऐं रोक रक़म चोरी करे फरार थी विया। जॾहिं त चोरी जो इतलाउ मिलण ते SHO बांधी अरबाब वसीम रईस अब्दुल वाहिद जमाली वाइस चेयरमैन टाउन कमेटी बांधी GM ख़ास केली वाक़े वारे हंधि पहुची तफ़सील वरिता ऐं ख़ातिरी पिणु कराई त तमामु जल्द तदारुक कयो वेंदो। जॾहिं त उन मौक़े ते शेरन ॻाल्हाईंदे चयो त वधंदड़ बदअमनी सबबि सख़्त परेशान थी विया आहियूं। चोरियूं फुरूं रोज़ जो मामूल बणियल आहिनि। हिननि चूंडियल आयल चेयरमैन वाइस चेयरमैन ऐं इंतज़ामिया खे अपील कई त चोरनि ऐं ॾोहनि ते कंट्रोल कराए शहर जे अमन अमान खे बहाल कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।